कणक जा आबादगार अवां जे लाइ ख़ासि पैगाम। बदिलजंदड़ मौसम खे ॾिसंदे ॾखण ऐं विचोली सिंध जा आबादगार कणक जी आगाड़ी पोख 20 अक्टूबर खां शुरू करियो, जॾहिं त उतर सिंध में कणक जी पोख 10 नवंबर खां शुरू करियो। ज़रखेज़, नरम, लटियासी ऐं सुठी ज़मीन में नाड़ी, छटखेड़ ऐं खिरियनि वारी पोख खे तरजीह ॾियो, जॾहिं त पकियनि ऐं कलवाठियनि ज़मीननि में गप छट ज़रिए पोखी करियो। आबादगार गप छट वारे तरीक़े सां 55 किलोग्राम, नाड़ी वारे तरीक़े सां 50 किलोग्राम ऐं खिरियनि वारे तरीक़े सां 45 खां 50 किलोग्राम बीज फी एकड़ इस्तेमालु करियो, जॾहिं त कीमियाई भाण ज़मीन जी तयारी वक़्तु अधु बोरी यूरिया, 1.5 खां 2 बोरियूं DAP ऐं 1 बोरी पोटाश इस्तेमालु करियो। मुतायती पोख लाइ कणक जूं जिन्सूं TD1, बेनज़ीर, सकरंड, इमदाद, सिंधु ऐं IV सिफ़ारिश कजनि थियूं। वधीक मालूमात लाइ हद जे वेझे ज़रई तोसी अमले सां राब्तो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध हैदराबाद में क़ाइम आबादगार हेल्प लाइन फ़ोन नंबर 33116461111 ते ऑफिस जे वक़्त में फ़ोन करे रहनुमाई हासिल करियो। ICT ज़रई तोसी मुशावरती ख़िदमतनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी ज़राअत खातो हुकूमत सिंध।